जी दोस्तों, हिकु दफ़ो ॿीहर तव्हांजे साम्हूं आहियूं ऐं असां कॉमरेड مسرور सां ऐं भिटाई जे तसौफ़ ते जेका ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं ऐं हीअ असांजी टी किस्त आहे। उन खां में ॿ दफ़ा भिटाई जे सुम्हियूं भिटाई जे शाइरी में मुशाहिदो अकासी उन ते प्रोग्राम कयो आहे। ऐं हिन वक़्तु जेको असांजो मौज़ू आहे उहो आहे भिटाई जे शाइरी में वहदत अलवजूद। भिटाई शाइरी में वहदत अलवजूद जी किथे किथे ज़िक्र आहे, कहिड़े शहर में ज़िक्र आहे, उनखे कीअं भिटाई उनखे पेश कयो आहे, उन ते कॉमरेड مسرور चانڈيو सां मौजूदु आहे। कॉमरेड مسرور भिटाई ते हिन वक़्तु जो पार्कू आहे ऐं मुख़्तलिफ़ स्कूलनि में भिटाई खे पढ़ाए थो, सिंधी पढ़ाए थो। पर उन खां पुछंदासीं कॉमरेड भिटाई जो ॻाल्हि करे थो, भिटाई जो तसो पाण फ्रॉम शुरू कयूं था ऐं उन भिटाई तसो में अॼु टी किस्त आहे पंहिंजे वहदत अलवजूद ते पाण ॻाल्हि कयूं था। त भिटाई वहदत अलवजूद ते कीअं ॻाल्हि कई आहे, किथे किथे ज़िक्र करे थो? हाँ, सॼो भिटाई रिसालो जेको आहे सो जीअं मूं पहिरियां बयानु कयो आहे त भई भिटाई जे तसौफ़ में ऐं ॿियनि जे तसौफ़ में थोरो फ़र्क़ु आहे। उन में हुन माण्हुनि खे बि गॾायो आहे उन सां। ऐं वहदत अलवजूद जेको आहे उहो त हिकिड़ो फ़लसफ़ो आहे, हिकिड़ो फ़िक्र आहे। लतीफ़ अहिड़े अंदाज़ सां, सवले अंदाज़ सां उनखे बयानु थो करे, मतिलबु पढ़ाड़ो सोई सॾु वरवाई जो जेल वाह अॻही गॾु ॿुधण में ॿधिया। त हितां खां जेकॾहिं अञा तव्हां सुर कल्याण में सुर जेको आहे सो हुन में पंहिंजो रामकलीअ में त मतिलबु चिटे नमूने सां हिकिड़ी जाते पाण फरमाइनि था मालवीअ जे सुर में त नका कुन फयकून हुई न को लिंग लहम बणियो हुन बुत में अञा की आदम मूं तव्हीं सी संग हुई असांजा सुकून। जॾहिं अलाह कुन फयकून न चयो, लतीफ़ चए थो नका कुन फयकून हुई न का मूरत मां, न को सूरत हुई, न को गोश्त हो, न को लिंग लहम, माना इन ॿिन्ही शहरनि में हा अञा बणियो हुन बुत में अञा की आदम मूं तव्हीं सी संग हुआ असांजा सुकून। त हाणे जॾहिं आदम ई न ठहियो आहे त उन वक़्त जो भिटाई चए थो मां मुंहिंजो तव्हां सां वासिलो। हाणे इहो आहे दरअसल वहदत अलवजूद। हाणे इन खे भिटाई जेको ॻणाए थो त भई जॾहिं कुझु ई कोन हो त भिटाई खां पुछंदव तव्हां कीअं जेको आहे सो असां सां वचन कयो। जॾहिं कुन फयकून चई या अलाह ताला रूहनि खां जॾहिं वरितो पिए पंहिंजो वचन त उन वक़्तु त कुन फयकून थी चुकी हुई न, बिल्कुलु रूह पैदा थी चुका। पर चए थो त अञा आदम न ठहियो। हाणे जेकॾहिं इन खे असां पोइ ते खणी वञूं त भला जे आदम बि न हो, माण्हू कुन फयकून या ख़ुदा न चई त छा हो? माना त अल्लाह ताला जी ज़ात हुई। अल्लाह ताला जे इल्म में हर शइ मौजूदु हुई। उन वक़्तु बि जहिड़ो कर मिसाल ज़ाहिर हो त मसरूर बि अल्लाह ताला जे इल्म में मौजूदु हो। त हाणे भिटाई चए थो त मां ॿुझ जो इल्मु आहे। हा ॿुझ जो हुजे, पर हाणे जेकॾहिं इनखे तव्हां एक्सप्लेन कंदो न ईअं ई त उहो दलील आहे हिन जो। त मतिलबु हिकिड़ी अहिड़ी हस्ती आहे जंहिंखे असां सम्झूं था त उहा अगाटी आहे। लतीफ़ उन ते बयानु कयो आहे त अवल अलाह अलीम आला आलम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी क़ाइम आहे क़दीम क़दीम आहे। पुराणे में पुराणो त अलाह। हाणे उहो क़दीम आहे, अहिड़ो क़दीम आहे जो उन खां अॻु में को कोन्हे। माना हिते क़दीम जी माना रुॻो क़दामत कान थींदी, पर इहा थींदी त इन खां अवल को कोन हो। जेकॾहिं अवल आहे त अहिड़ो आहे जो उन खां अवल कोन्हे। जे आला आहे तरफ़ अहिड़ो आहे जो उन खां आला कोन्हे। जे क़दीम आहे त अहिड़ो आहे जो उन खां वधीक क़दीम कोन्हे। माना अहिड़े हवाले सां। ऐं पोइ हिते जेको वहदत अलवजूद पोइ किथे के वीचारा असां सूफ़ियुनि ते चिड़ी पवंदा आहिनि खोड़ सारा मुला, मतिलबु उन्हनि जे इल्म में उहा ॻाल्हि सम्झण में नथी अचे त भई असां जेकॾहिं हिकिड़ा चवंदा असां मुआहिद आहियूं, पोइ तव्हां सूफ़ी जेको आहे पीरनि फ़क़ीरनि सभिनी जे पर झुकिया पिया आहियो, सभिनी खे था ॿाहूं ॿधो, जिधर देखता हूं मैं उधर तू ही तू है, या काॾहें कयां करो चिटाणो चौधार। हा कान्हे बि तव्हां मुल्क मिड़े मेंदरो। हाणे जहिड़ी था ॾिसूं तेॾा सॼण सामा थी बीहनि। त इहा दरअसल आहे वहदत अलवजूद। त जॾहिं अल्लाह ताला जी ज़ात हुई त अल्लाह ताला जे इल्म में तव्हां बि हुयो, लतीफ़ हुयो, असां बि त लतीफ़ चए थो उन वक़्तु मूं वचन करे छॾियो तव्हां। माना भिटाई जेके सभु सुर आहिनि जिन में जी ॻाल्हि करे थो उन में वहदत अलवजूद जो ज़िक्र माना आहे या कंहिं बि सूरत में, मालवी सूरत में या किथे सूरत में आहे। बिल्कुलु हू छो त इहो नज़रियो लतीफ़ सरकार जो। हाणे वहदत अलवजूद करे थो जेकॾहिं मिसाल हाणे इहे तमामु वॾा लफ़्ज़ आहिनि जेके मां चवां थो, उन खां को ग़लति माना न वठे उन जी। मिसाल टे ॾामा भाइनि जे टे हो त मिड़े हिकिड़ो। हाणे हिकिड़ा माण्हू त इन खे खणी था वञनि ॿी माना कढनि, पर जेकॾहिं मां इन खे पढ़ां त मां अली नबी अलाह टे ॾाना भाइनि जे टे
माना होत मिड़े हिकिड़ो माना अल्लाह ताला जी ज़ात जेका आहे उहा ई असल में आहे ऐं असांजा वजूद छो आहिनि पोइ हाणे जॾहिं वहदत माना हिकिड़ो वजूद काइनात में को बि वजूद कोन्हे सिर्फ़ु हिकु वजूद आहे उहो अल्लाह जो आहे माना चिटो खणी सिधी वहदतुल वजूद माना हिकु ज़ात हिकु ज़ात आहे हिकु वजूद बल्कि हिकु वजूद सिधो वहदतुल वजूद वहदत माना अकेलो हिकिड़ो ऐं वजूद माना वजूद त हाणे चए थो वहदतुल वजूद जी माना आहे त सिर्फ़ु काइनात में हिकु वजूद आहे ऐं उन जे तवसुत सां जीअं सिज जे तवसुत सां किरणा मौजूदु आहिनि पर जे सिज न हुजे त किरणा न हुजे अहिड़े नमूने सां अल्लाह ताला जे तवसुत सां इहे सभु हस्तियूं जेके मां वठी त टे ॾाह भॻवान जे टे होत मिड़े हिकिड़ो त माना उते बि अली नबी इहे हस्तियूं आहिनि न असांजे काइनात जूं वॾियूं हस्तियूं आहिनि ऐं अञा खोड़ हस्तियूं आहिनि हर वली जेको आहे पंहिंजी जाइ ते हस्ती आहे हर जेको आहे अंबिया जेको आहे सो पंहिंजी जाइ ते हस्ती आहे पर अल्लाह ताला जे साम्हूं त कुझु कोन्हनि न उनजी कुदरत में आहिनि सभु शयूं हाणे हिकिड़ा माण्हू चवंदा आहिनि त अलाह हर जाइ ते आहे हा आहे न पोइ हाणे वरी ॿियो को सुवालु करे त भला काकूस में अलाह आहे त उन छा चवंदो असां चवंदासीं त बाबा काकूस बि अलाह जे इल्म में आहे अल्लाह जे इल्म में अल्लाह जे इल्म जे इहाते में हर शइ आहे इन जे करे इन मां साबित थिए थो त इहो जेको आहे सो अल्लाह हिकु आहे ऐं उन जो ई वजूद आहे उन जे वजूद सां असां सभु आहियूं ऐं इहो लतीफ़ चिटो चयो आहे त न का कुन फैकुन न का मूरत माह न का सुध सवाब जी न को गर्ज़ गुराह ठेकाई हिकु हुई वहदानियत वाह लखिया ऐं लतीफ़ चयो त बुझांदड़ गाह अखियुनि ऐं अरवा उहा असांजा सुठी या ॿी जाइ ते फरमाइनि था त न का कुन फैकुन ई न को लिंग लहम बणियो हो न बुत में अञा थी आदम मूं तंग सी संग इहा असांजा सुठी त माना उते बि इहा साॻी ॻाल्हि थो करे त जॾहिं कुझु कोन हो तॾहिं बि अलाह जे इल्म में लतीफ़ चयो मां मौजूदु हुयुसि पर जेकॾहिं आउं मसरूर चवां त मां मौजूदु हुयुसि त बसि आदम कलदा जाया आदम कनो असां अॻे हुयासीं जेके फ़क़ीरनि जूं ॻाल्हियूं आहिनि इहे बिल्कुलु साॻियूं आहिनि तव्हां केतिरा माण्हू खां पुछंदा आहिनि त साईं तव्हां पोइ इहो जॾहिं पढ़ूं था लतीफ़ खे लतीफ़ उहा साॻी ॻाल्हि थो करे ऐं पढ़ूं था हिनखे कबीर खे कबीर उहा ॻाल्हि करे थो या कबीर जी ॻाल्हि खे लतीफ़ दोहिराए थो इहो सचु आहे त कुझु शयूं लतीफ़ वरितियूं आहिनि हिन खां लतीफ़ साईं कबीर खां कबीर आगाटो आहे उहो पोइ आयो आहे ऐं वरी जंहिं बि फ़क़ीर सां तव्हां जंहिंजी ॿोली सचल साईं ॿुधंदो उहा साॻी ॻाल्हि थो करे मतिलबु ॻाल्हि इहा आहे त जेके वाक़ुफ़ आहिनि मिसाल हाणे जेको प्रेस क्लब में आयो आहे हाणे उते जेकॾहिं हुन खां कंहिं प्रेस क्लब तो की ॾिठी चवंदो आहे अहिड़े नमूने सां प्रेस क्लब ठहियलु आहे अहिड़े नमूने सां मसरूर आहे ज़ाहिद आहे ख़दम आहे फलाणा आहिनि दोस्त आहिनि त माना त हितां जेको सैर करे वेंदो उहो ॻाल्हि कंदो त हुनजो मुंहुं जेको आहे उतर ते आहे जेको ईंदो सो अची कंदो त बाबा हिन जो मुंहुं उतर ते आहे ऐं सभु साॻी ॻाल्हि कंदा पोइ हाणे को हिन सां मिलियो तोसां त तुंहिंजो ज़िक्र कंदो मूंसां अची मिलियो त मुंहिंजो ज़िक्र कंदो त अहिड़े नमूने सां जेके अलाह वारा फ़क़ीर आहिनि उहे अल्लाह ताला जे पंध ते भिटाई जी शाइरी में एॾी गहराई आहे जो अलाह न्याज़ न थी थिए थी उन जूं ॻाल्हियुनि सां एॾो कुझु ऐं मतिलबु हिते बि उनजो लतीफ़ सरकार बि जेको आहे सो हमोस्त कयो आहे हाणे हमोस्त ते एतिराज़ थींदा आहिनि त साईं हमोस्त छा आहे भला मां अला आहियां बिल्कुलु इहा ॻाल्हि छसी ऐं ग़लति आहे जेको फ़क़ीर अनल हक़ चए थो पंहिंजी मंज़िल ते बीही उहो इहो कोन थो चए त आउं अलाह आहियां अना हक़ मां हक़ आहियां थी वियो त मां अलाह आहियां पर इन जी असुलु माना जेका आहे त इहा आहे त आउं बि न आहियां सिर्फ़ु अलाह जी ज़ात आहे पंहिंजी नफ़ी करे अलाह इस्बात करे इन जे करे इन खे ईअं सम्झणु घुरिजे त जेको बि फ़क़ीर ॻाल्हि करे थो अनल हक़ करे चए थो लतीफ़ बि चयो आहे पुनूं पुनूं छोकिरी पाणे पुनूं ॼाण माना हर फ़क़ीर हर जेको आहे दरवेश हर वली अलाह जे वली इहा ॻाल्हि कई आहे त हाणे इहे साॻियूं ॻाल्हियूं इन करे आहिनि जो पंधु बि सभिनी जो साॻियो आहे वाटूं मिड़े 20 को ॼाणा कहिड़ी विया को हेॾां वियो को होॾां वियो को नागेशा खां थी नौशहरे पहुतो त को कंडियारे खां फिरी नौशहरे पहुतो को मिठियाणी खां फिरी नौशहरे पहुतो को पटीदन खां फिरी नौशहरे पहुतो आया त सभु नौशहरे इहे वाटूं 20 थियूं पर को ॼाणा कहिड़ी विया हाणे उहो वरी पंहिंजे पंहिंजे फ़क़ीरनि जे पंहिंजे सुंग सां पंहिंजे रस्ते सां पंहिंजे फ़क़ीरनि जे सोबत सां मुंहिंजी सोबत आहे तव्हां सां त तव्हां सां गॾिजी तव्हां मूंखे ॾेखारींदो ऐं पंध पेचरा ॿिया थिया त उहे साॻियूं शयूं
महिरबानी मसरूर ऐं पंहिंजो असांजो प्रोग्राम में वक़्तु पीआरे पहुतो वरी पाण ऐं भिटाई तसोब में वहदत अलवजूद जेको ज़िक्र कयो आहे भिटाई पंहिंजे शाइरी में उन ते पाण ॻाल्हि ॿोल कई ऐं अॻियां कंहिं ॿिए मौज़ूअ ते भिटाई शाइरी में खोड़ सारा मौज़ू आहिनि जिन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं भिटाई अवतार कंदासीं उन लाइ असां ॼाणूं मसरूर चांडियो मौजूदु आहे कंहिं ॿिए प्रोग्राम में वरी गॾु हूंदासीं पर जेकॾहिं तव्हांखे असांजो प्रोग्राम इहो वणे थो ऐं इन लाइ अञा वधीक सुठियूं तव्हां सलाहूं मौजूदु आहिनि त उहो ॼण न विसारींदा पंहिंजी मेज़बान ज़ाहिद राज पर करींदा इजाज़त अलाह वाहे।